मायूं रधणन में वनी तर चुल बरंदी बस पो तयूं चाढ़ींदियूं खीचा कचरियूं पकोड़ा पापड़ ही हू सब करे 10-12 प्लेटूं अची मेहमान जे कर्मन में हणंदासीं। हाँ पो मुंहिंजी मां भगवान जो कसम मुकोणी मेहमाननि खे खाराईंदी कान गुॾीअ जा कंहिंजे लाइ लोढ़े कंहिंजे लाइ आई आहे जो अंदर चुल्ह जे अॻियां पई हुअसि धूंअं में ॾे बरो मेहमाननि खे मुकोणी खाराईंदासीं। ऐं हींअर उहा डिज़ाइन फिरी वई आहे इंडिया जी त हा हिंदुस्तान जी जंहिंजे बि घर वञो ख़ासि करके सिंधियुनि जी फिरियल अथव कंहिंजे बि घर हलिया वञो सुबुह 5 बजे भले गुरड़ी न कई हुजेव गाॾीअ मां लही सिधो धणी जो दर वञी कुड़काईंदो माई अखियूं मैटीने दर खोलनी केरु आहे अचो 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 बस बांगा गीले वठी वेंदव विहारींदव सोफनि ते सोफे ते माण्हू वेठो माना मुनो त अंदर घुड़ी वञे ॻोल्हे त मुंहिंजो शरीर केॾां वियो बस पोइ हर कंहिंजे घर में हिकिड़ी ट्रे तयार पई आहे उहा ट्रे निकिरंदी कबट मां ढिड़िंग सिधी महिमाननि जे कर्मनि में हुन में छपियाला हूंदा आहिनि हिकिड़े में काजू हिकिड़े में बादाम हिकिड़े में ॾोडियूं हिकिड़े में किशमिश हिकिड़े में बिस्किट हिकिड़े में नमकीन बस पोइ महिमान जे मथां चढ़ियो वेठो खणो न खणो न कंहिंखे तोखे खणो खणी ॾिसो भगवान जो कसम रुगो 2 बादामनि में हथ विझो माईअ जे अखियुनि जा दोडा इहे ॿाहिरि लड़की ईंदसि चवंदुसि मो 600 रुपए किले वारी वेठो खाए बिस्किट खा न गुड डे वाड़ीअ जा 600 ते जी किरियो माणे खाईंदी जा ही हल्दीराम जी नमकीन इनखे बरो ॾे ओॾा न्यारी कोन थो त छा जो समय जो बदलाव आयो मायुनि खां पुॼे कोन थो हा मां घरवारी खे चवंदा न केॾी महिल जया हींअर मुंहिंजो 15 ॾींहंनि जो टूर आहे चवंदी माना वरी 15 ॾींहं अची मुंहिंजो रत पीअंदे घर में मां त चवां थी 30 ॾींहं एॾे हुजनि बूथ हेॾा मुंहिंजे पासे हुजनि पुठ पर रुगो न कम वारी चएसि बहन जी मैं 3 दिन नहीं आऊंगी और वो कीअं माइट मरी वञनि दंतड़ पे जीवी तो क्यों नहीं आएगी हाँ क्यों नहीं आएगी अभी पिछले महीने में तेरा पगार भी बढ़ाया 2.5 का सीधा 4,500 किया तू यके 3 दिन नहीं आएगी तेरा छोरा बीमार पड़ा उसका इलाज मैंने किया मैंने पैसा लिया मां तो बूथ ते रुमाल रखी पासीरो पियो खिलंदे मुझे भगवान एड़ी आइटम पैदा कई थी जे हिन आतंकवादी सां पुजी वेठी आहे हाँ बाकी मर्दनि जे पी में बि ताक़त कोन अथव हाँ सभई मर्द माना गाबा हाँ मुझे शंकर भगवान के चयो मुझे भगवान छा गल पलव पाईंदो सांस भाई ॿियो कुछ न एतरी त शक्ति दे त मुंहिंजी जया सां न पुजी सघां भगवान खिलियो हुजे वाड़ीअ जा उहा शक्ति मूं वटि कोन्हे मां ई कोन थो पुजी सघां अरे चरिया इहो त हिननि खे मायुनि खे वरदान मिलियल आहे भाई को बि मर्द माईअ सां न पुजी सघंदो मुंहिंजी बि रोज़ प्रार्थना चालू कोन्हे हिकिड़े ॾींहं को भंग जो प्यालो वधीक पीतो भगवान चयो तथास्तु भई हाणे हू त जेको वरदान मिलियल आहे ब्रह्मा जो हुन मायुनि खे भाई को मर्द न पुजी सघे पर हाणे मायुनि सां पुॼण लाइ वरी भगवान मायूं ई पैदा कयूं हा हक़ीक़त मां त मर्दनि खे झलींदो आहियां घरवारी सां पंगो न वठणो हक़ीक़त न त लोड़णो त पोइ असांखे ई आहे न ऐं ख़ासि करके उन्हनि ॾींहंनि में त माॻ ई न जिन ॾींहंनि में कम वारी न ईंदी हुजे हा न त पोइ ॿुहारा पहुचनि ते तव्हांखे बीहणो पवंदो कम वारी जेकॾहिं पोचा कंदी हुजे पाण भले 10 दफ़ा हेॾां जो होॾां थिए पर जंहिं ॾींहुं हिन जे हथ में पोचो हुजे रुगो माई हेॾां जो हेॾां थिया न भगवान जो कसम अहिड़ो दिलि सां पिटींदी आहे या टंग भॼंदी हा इते ई तिरकी किरंदे नथो पुॼी सघिजे मायुनि सां त